नाले वारे लेखक ऐं ॾाहे मोहम्मद अली पठान जे किताब ॾीए हेठां ऊंदा जी महूरत तक़रीब अवामी प्रेस क्लब मलीर जे बाबा अकबर बलोच हाल में थी गुज़री, जंहिंमें अदबी इल्मी सियासी ऐं समाजी हलकनि सां वास्तो रखंदड़ मौजूद महिमान मोहम्मद अली पठान, ज़रार पीरज़ादो, डॉक्टर शेर मेराणी, जावेद महर, ख़ुदा ॾिनो शाह ऐं ॿियनि वॾी तइदाद में शिरकत कई। तक़रीब जी सदारत मोहम्मद अली पठान कई। उन मौक़े ते किताब ते पंहिंजा वीचार वंडींदे मुक़ररनि मोहम्मद अली पठान जी फ़िक्री पुख़्तगी, अदबी ऐं साफ़ दी सचाई ते रोशनी विझंदे खेसि ज़बरदस्त भेटा पिणु पेश कई। सी भुलिये रातियूं ॿियूं बि घणियूं अञा तूं ईंदियूं हिकले। आऊं अवामी प्रेस क्लब मलीर तरफ़ां इंतिहाई इज़त लाइक़ असांजे मोहतरम साईं मोहम्मद अली पठान ऐं उन सां गॾु साईं जावेद महर साहब, साईं शेर मेराणी, साईं ज़रार पीरज़ादो ऐं असांजे मोहसिन साईं ख़ुदा ॾिनो शाह ऐं समूरनि आयल दोस्तनि जो दिलि जे गहराइण सां शुक्रिया अदा करियां थो। अवामी प्रेस क्लब मलीर बुनियादी तरह ॾुखनि सुखनि तकलीफ़ुनि जो नालो आहे। हिकिड़ो इल्मी अहिड़ो घरु आहे जंहिंमें असां अदीबनि जा नौकर ऐं ख़ादिम आहियूं। जॾहिं बि को माण्हू हुते शाइरी कंदो आहे, जॾहिं को किताब लिखंदो आहे त असीं सम्झंदा आहियूं त असांजी का छोटकार जी वाट थी आहे। अॼु आऊं जावेद महर साहब जो इंतिहाई दिलि जे गहराइण सां थोराए थो आहियां, जिन मूंखे तजवीज़ ॾिनी, राय ॾिनी। मुंहिंजे दिलि में हुयो त साईं मोहम्मद अली पठान जो किताबु लिखियो आहे। इहो बुनियादी तरह मुंहिंजे ख़्याल में साईं 37 किताब आहे, तव्हांजो 6टियूं आहे ऐं साईं जो किताबु आहे। ऐं एतिरा किताब जेको आहे उहो साईं लिखिया आहिनि ऐं पोइ बि सिहतमंद ऐं माशाअल्लाह बहितर अंदाज़ में वेठा आहिनि। न त जंहिं एतिरा किताब लिखिया आहिनि उन्हनि जा बाक़ी वञी हॾा बचंदा आहिनि। ऐं दिमाग़ी तरह साईं जेको एॾो तेज़ आहे जो जॾहिं मूं उन जा कालम पढ़िया ऐं उन में मूंखे हैरानगी थी त लफ़्ज़नि जी जेको सिटाव आहे, लफ़्ज़नि जी जेका चूंड आहे, उहो ईअं जीअं माण्हू कंहिं धागे में मोती पुरोईंदो आहे ऐं माण्हू पढ़ंदो वञे थो त दिलि चवे थी पढ़ंदो ई वञे। ऐं उन कालमनि खे पूरो कयोसीं। अंदरि में लेखक जे लाइ पाण मुरादो हिकिड़ी मोहबत पैदा थिए थी। बीमार माण्हू खे जेकॾहिं को सुठो डॉक्टर मिली वञे, इन खां वधीक छा खपे। इन करे असां हिन नंढड़े अंगण ते तमामु वॾो प्रोग्राम कयो, असांजी वित खां वधीक आहे। ऐं अहिड़ा हिते दोस्त वेठा आहिनि हिते मौजूदु, जंहिंमें दोस्तनि खे मूं चयो त जेके तव्हां आम माण्हू घुराईंदो त उनखे ख़बर ई कान पवंदी त हीअ आहे छा। माण्हू सिलेक्टेड हुजनि, समझदार हुजनि, अदब सां थोरो वास्तो हुजनि, लिखण सां थोरो वास्तो हुजनि। ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त अवामी प्रेस क्लब जे मुख़्तसर सॾ ते हेॾा वॾा माण्हू जेके साम्हूं मुंहिंजे वेठा आहिनि, जेके स्टेज ते वेठा आहिनि, एतिरा माण्हू आया आहिनि। ऐं तव्हांजो दिलि जे गहराइयुनि सां थोराए थो आहियां। तव्हांखे हीअ ॿुधाईंदो हलां त हिन इदारे जॾहिं खां जनमु वरितो आहे तॾहिं खां वठी हिन जो हिकिड़ो अज़म रहियो आहे त असां पंहिंजे डिस्ट्रिक्ट खे, जंहिं डिस्ट्रिक्ट में असां साफ़त शुरू कई आहे, उनजी सुञाणप करायूं। उन डिस्ट्रिक्ट खे हीउ साल जेको आहे असां पहिरीं हिन खे मेमण ॻोठ में गुलशन हदीद मां असां शिफ्ट कयो हो मेमण ॻोठ। उहो तक़रीबन साल मुंहिंजे ख़्याल में शायदि 2000 जो अलाए मूंखे ज़हन में कोन पियो अचे, पर उहो साल हो 2009 साल हो जॾहिं असां उतां गुलशन हदीद मां मेमण ॻोठ में शिफ्ट कयो। ऐं पोइ उते ॾुखाई इहा थी त असांजा दोस्त फुरिजी पिया वञनि। जॾहिं बि अचनि पिया उते ख़बर ठाहिण त पहिरीं पंहिंजी ख़बर पिया ठाहिनि, त असांखे जेको आहे धाड़े फुरे विया। पोइ दोस्तनि जो ज़िद रहियो, तमामु घणा उते मसइला पैदा थिया, मजबूरनि असांखे उतां शिफ्ट थी नेशनल हाईवे जे वेझो अचणो पियो त जीअं असीं सलामती सां घर पहुची सघूं। मूं ॻाल्हि बि कई आख़िरी त उहा हीअ त असांजी कोशिशि हुई, असांजे मंशूर में इहा ॻाल्हि लिखियलु आहे त अवामी प्रेस क्लब मलीर हितां जे तारीख़ी मागनि मकाननि जो ज़िक्र कंदो, उते वेंदो, ॻोल्हियत कंदो। ऐं असांखे ख़ुशी आहे त असांजा खीसा ख़ाली हुआ, ज़हन ज़रख़ेज़ हुआ, असां में हिमत हुई। असीं पंधु बि हलियासीं, मोटर साइकिलुनि ते बि हलियासीं, पर अहिड़ियुनि अहिड़ियुनि जॻह ते पहुतासीं जिते मलीर जो हिकिड़ो माण्हू बि न पहुतो। जेके चवनि था त असीं मिटी मां फुटी निकिता आहियूं, उनखे मिटी जी ख़बर कान हुई। असां उहा माई मोखी बि कढी ॾेखारी, उहे मतारा बि ॾेखारिया, उहे जशन बि कया, उहे प्रोग्राम बि कया ऐं गुलशन साईं सां गॾिजी रिहाणियूं बि कयोसीं। मूंखे तव्हां त कुर्सियुनि ते वेठा आहियो, पर जॾहिं असां गुलशन कलमती सां जे यादि में हिकिड़ो प्रोग्राम कयो, उहो मलीर नदी ते कयो जिते रेत आहे, जिते कलर आहे, उते हकीम बलोच वेठो, उते राजा रज़ाक वेठो, उते तमामु वॾा वॾा माण्हू जेको पाण खे अरबपति ऐं खरबपति चवनि था त मिटी में वेठा हुआ। अदा वेहणो अथव त इहा ई आहे। जीअं कंहिं शाइर चयो आहे त मेरी गली में
कोई कहकशां नहीं। मेरी गली में मतलब मुंहिंजे घर घर जे अॻियां रुॻो पत्थर आहिनि। आओ कोई कहकशां नहीं, त उहो उर्दू वारो शेर मूंखे विसरी वियो। पर असां वटि इहे शयूं अथव, असां वटि बेपनाह मोहबतूं आहिनि, इज़तूं आहिनि, तव्हांजे लाइ एतिराम आहिनि। तव्हां पंहिंजे क़ौम वतन ऐं अदब जे लाइ जेकॾहिं हिकिड़ी वक़्तु खणंदो, असीं अव्हांजा ग़ुलाम आहियूं। पर हीअ ॻाल्हि ध्यान में रखणु खपे त जेकॾहिं तव्हां साज़िशी आहियो, जेकॾहिं तव्हां गुरूबंदी जो शिकार आहियो, जेकॾहिं तव्हां इदारनि खे ड्राइणु चाहियो था, जेकॾहिं तव्हांजी नज़र में आहिनि त असीं तव्हांजा दुश्मन आहियूं। बिल्कुलु सिंपल ॻाल्हि आहे। इन करे जेकॾहिं दोस्ती रखणु चाहियो था त प्रेम में अचो, मोहबत में अचो, अचो असांखे चओ, भले असांखे दॿायो, असां सां विढ़ो, असां सां झुठ करियो, पर हीअं असीं शींहं आहियूं जेकॾहिं तव्हां वतन जे ख़िलाफ़ु का बि ॻाल्हि ॿोल कई। वॾी महिरबानी। करारियूं त्योरा सांगियूं सावन हथ में कुलन न लाहिनि, उभाई आहिनि मुहाए मरण जी। भिटाई साहिब जे इन बेत सां मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां साईं सामी मेमुण जो, तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां साईं जावेद महर साहिब जो, जंहिं इहा हिकिड़ी आइडिया साईं सामी साहिब खे ॾिनी ऐं हुन क़बूल कई ऐं मूंखे इहा इज़त, मुंहिंजे किताब खे इहा इज़त मिली हिन प्रेस क्लब में। ऐं कालमनि जो किताबु आहे, मूंखे घणी ख़ुशी आहे त उन जी महूरत प्रेस क्लब कई आहे, छाकाणि जो उहे सहाफ़ती दाइरे में था अचनि। थोरे जो उन जी तहरीर जेका आहे उहा लिटररी आहे, पर हिन खे कालम खे पोइ बि सहाफ़ती चइबो ऐं सहाफ़ती दाइरे वारी शइ आहे। कालम मूं तॾहिं लिखणु शुरू कयो, को ॼाणी वाणी मूं न लिखियो। अचानक मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो लाड़काणे जो, अफ़ज़ल क़ादरी, तमामु हिकिड़ो मज़ाहिमती वॾो शाइर हो, त उहो जेको आहे अफ़ज़ल क़ादरी, उहो कैंसर जे मर्ज़ में मुब्तला हो ऐं असां मुहिम हलाई हुआसीं, सिग्नेचर मुहिम, त सरकारी ख़र्च ते हिन जो इलाजु करायो वञे। बेनज़ीर साहिबा जो पहिरियों दौरु हो, उन ताईं इहा ख़बर पहुती ऐं उन खां पोइ हुन ऑडर कयो त जना अस्पताल में हुन जो इलाजु थिए। इलाजु हुन जो जना अस्पताल में न कयो, वज़ीर आज़म जे हुकुम खे इस्पताल न मञियो। इहा ॻाल्हि जॾहिं मूंखे ख़बर पई त मुंहिंजो तमामु वॾो दोस्त हो, मां रहंदो, फ़कीर मोहम्मद लाशारी अवामी आवाज़ नई निकिती, तॾहिं उहा लियारीअ मां उन जी ऑफिस ई मां उन ताईं पहुतुसि। अखियुनि में घुरा मुंहिंजे, हाणे मां ख़बर लिखणु थो चाहियां कि भली लिखो। मां ख़बर लिखी हुनखे ॾिनी। हुनजो त हाणे मुंहिंजी गुज़ारिश आहे त तूं हीअ 2-3 पना खण, मूंखे कालम लिखी ॾेई वियो। मां कॾहिं कालम लिखियो ई न आहे, खणी कहाणियूं मूं लिखियूं आहिनि, शाइरी कई आहे, पर कालम मूं न लिखियो आहे। चई लिखो कालम। मां वञी वेठुसि, उहो कालम लिखी, चई हिनखे उनवान बि ॾे, ऐं हफ़्तेवार कालम थींदो तुंहिंजो। उनखे उनवान मूं पसी बाज़ारियूं ॾिनो, जेको बाद में लाशारी साहिबु जॾहिं अवामी आवाज़ छॾी ऐं जाॻो उन जॉइन कई त अनवर पीरज़ादो साहिबु उनजो एडिटर थियो अवामी आवाज़ जो, ऐं उहो मुंहिंजो हफ़्तेवार कालम अनवर पीरज़ादे साहिबु उहो कंटिन्यू कयो। ऐं उन खां पोइ अनवर साहिबु 3 साल रहियो, 2.5 साल अवामी आवाज़ में। को हफ़्तो शायदि ई मिस थियो हुजे, कालम मूं रेगुलर लिखियो। उन खां पोइ अनवर साहिबु उहा अवामी छॾी, त मुंहिंजो कालम जेको आहे उहो हिलाल पाकिस्तान में, बाद में इबरत में, सालनि जा साल। पोइ वरी काविश में बि लॻोलॻ 90 में ई मूं ॾुखी ऐं ॾूंगर जे नाले सां कालम लिखिया। 90 में जीअं काविश जेका आहे उहो नई आई मार्केट में, त उहे कालम जेके आहिनि, माना हिकिड़ो अवामीअ में लिखां ऐं उन खां सवाइ मां लिखंदो हुउसि हिन में काविश में। सो बहरहाल इहो सिलसिलो हाणे सभई कालम मूं वटि, हीउ मुंहिंजो पहिरियों किताबु आहे, पर पोइ हिते मुंहिंजा 2-2.5 हज़ार कालम थींदा, अञा बि मथे जो। मां काविश में पोइ ईअं थियो, ख़ासि करे 94-95 खां पोइ अली काज़ी उहो मूंखे फ़ोन करे चवंदो हुओ हिन फलाणे मौज़ूअ ते
सुभाणे फलाणे टाइम ताईं कालम लिखी ॾियो, फ्री हैंड छॾियईं, का बि सिट न कटिबी। ऐं उन खां पोइ ईअं त रेगुलर बि लिखिया, 5-5 ॾींहं बि लाॻीतो लिखियो कालम। ईअं जोश जज़्बो। बुनियादी तौर ते मां हिकिड़े पुरहत घराणे जो माण्हू आहियां। मुंहिंजो पीउ लोहार को कमु कंदो हो ऐं सॼी उमिरि उहो लोह सां विढ़ियो। मुंहिंजो ॾाढो लोहर हो, मुंहिंजो पर ॾाढो लोहर हो। उन करे लोह सां विढ़ण वारी फैमिली जेका आहे उहो मुंहिंजो पसे मंज़र आहे ऐं मां पाण लोहारकी कई। उन करे 100 धक सोनार जा, 1 धकु लोहार जो। त ईअं कलम आयो मुंहिंजे हथ में ऐं उन कलम जी पहिरीं जेका आज्ञा तमामु अहले इल्म, अहले दानिश ऐं हिन माशरे जा मोहमार, माशरे खे सही रुख ऐं राह ते हलाइण वारा दोस्तो ऐं साथियो, अस्सलाम वालेकुम। आऊं हिन मौक़े ते साईं मोहम्मद अली पठान खे मुबारकबाद ॾींदुसि त हुन पंहिंजी ज़िंदगीअ में इल्मी सफ़र में तमामु घणो पोरियो कयो आहे ऐं अॼोको संदसि किताब जेको मुख़्तलिफ़ अख़बारनि में छपियल कालमनि ते मुश्तमिल आहे, उन जी तक़रीब रुनुमाई ते अवामी प्रेस क्लब में थिए पई, जिते तमामु इल्म जा ॼाणू मोहबत रखंदड़ इल्म सां, अदब सां दोस्त जमा थिया आहिनि। उन्हनि सां मिली करे दिली उत्साह पैदा थियो आहे, ख़ुशी बि थी आहे। अला करे त अहिड़े सिंध जे सॼणनि जा मेड़ा का हमेशह मतल रहनि, जिते असां गॾिजी पंहिंजे जनम भूमि, पंहिंजे वतन जे बारे में सोचूं ऐं पंहिंजो पाण खे अॻिते वठी दुनिया जे सुधरियल क़ौमनि जे सिफ़नि में बीहारण जहिड़ा थियूं। साॻे वक़्तु आऊं सामी मेमण ऐं संदसि साथियुनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि इल्मी हवाले सां तमामु बहितरीनु सरगर्मियूं अवामी प्रेस क्लब में रखियूं आहिनि। हमेशह अदीबनि खे ऐं हिन ख़िते ज़मीन जे लाइ लोचींदड़ सोचींदड़ माण्हुनि खे गॾु विहारे उन्हनि खे मौक़ो फ़राहम कयो आहे त जीअं हू गॾु थी वेहनि ऐं पंहिंजे लाइ सोचीनि, पंहिंजे धरती जे लाइ सोचीनि, पंहिंजे माण्हुनि लाइ सोचीनि। अहिड़ा प्रोग्राम हर हफ़्ते में थियनि था। इन ई ते आऊं सामी मेमण ऐं संदसि दोस्तनि खे बि मुबारकबाद पेश कयां थो। साईं जे किताब जे बारे में तमामु घणो दोस्तनि ॻाल्हायो आहे, जिन तफ़सीर सां किताबु पढ़ियो आहे। हिकु दोस्त उन ते मक़ालो बि लिखी आयो। मूंखे टियों ॾींहुं साईं जो किताबु मिलियो, पर मूंखे एतिरी उहो पंहिंजे ज़ाती मसरूफ़ियतनि जे करे पढ़ण जो ख़ासि मौक़ो कोन मिलियो। पर जेको साईं जो पहिरियों बाब आहे, उन में साईं जो पंहिंजो ख़ानदानी पस मंज़र, साईं जो तालीम, साईं जी इल्मी अदबी सरगर्मियूं ऐं साईं जा लिखियल किताब, उन्हनि जा नाला, उन मां इहो ख़बर पई त साईं न रुॻो कालमनि जो किताबु लिखियो आहे, पर साईं शाइरी, ड्रामा, कहाणियूं ऐं जेके बि असांजे अदब में सनफ़ूं आहिनि उन्हनि सां ख़ूब मल्हायो आहे ऐं मुख़्तलिफ़ किताब साईं जा उन जे मथे आहिनि। बहरहाल टाइम तमामु घणो थियो आहे। जीअं ज़रार साहब ॻाल्हि कई, असांजा सिंधी माण्हू जा प्रोग्राम तमामु घणा था थी वञनि ऐं डिघा थी था वञनि ऐं उन में जेको आहे सो असां मौज़ू तां भटी करे पंहिंजे मतिलब जूं ॻाल्हियूं करे वेंदा आहियूं। जंहिं करे प्रोग्राम हमेशह प्रोग्राम जेको एजेंडा हुजे, जेको जंहिं मक़सद लाइ कोठायो वञे, उन खे उन ई ताईं महदूद रखियो वञे त आउं सम्झां त उन में अट्रैक्शन बि वधीक हूंदी। जेकॾहिं उन में असां ॿिया जेके असांजा सनफ़ूं आहिनि उन्हनि खे शामिलु कंदासीं त आउं सम्झां थो प्रोग्राम डेघ बि कंदो, ॿियो उनजो उहो मक़सदु जेको आहे सो उन मां बेज़ारी वारो जेको अंसर पैदा थियो। तंहिं करे इहा ॻाल्हि जेका नोट करणु घुरिजे ज़रार साहब वारी, इन ते अमल बि थियणु घुरिजे। बहरहाल आउं तव्हां सभिनी खे रज़ाकाबाद में अचण ते भलीकार चवां थो, ख़ुशि आमदीद चवां थो। किताब जे बारे में आउं कोन एतिरो ॻाल्हाए सघूं। साईं मोहम्मद अली पठान सां मुंहिंजी हिकु अधु मुलाक़ात अॻे थियल आहे। मुर्तज़ा बलोच ते जेको साईं जो हिकिड़ो किताबु
सीढ़ीअ आहे ज़ारा हुन ते मुख़्तलिफ़ माण्हुनि जा नोट्स आहिनि उन जे बारे में जेको उहो साईं जन मूंखे बि ॾिनो हो मूं वटि बि आहे। सो इन खां वधीक न मूं साईं खे पढ़ियो आहे न साईं सां मुंहिंजूं के खुली कचहरियूं इहे हिकिड़ियूं थींदियूं आहिनि ज़िंदगीअ में। साईं ॻाल्हि कई ज़िया अबड़ो साहब त मूं 1984 में हिकिड़ो ख़तु लिखियो हो, उहो हिलाले पाकिस्तान में छपियो, पोइ उन ते इदारियो हिलाले पाकिस्तान लिखियो हो, जेको उन वक़्त जो गवर्नर लेफ्टिनेंट न जानदाद खान न साईं जानदाद खान खानोस उन ई ते एक्शन वरितो। पर आउं सम्झां थो त उहा न मुंहिंजी कमालियत हुई न वरी जेको आहे सो गवर्नर साहिब जी का वॾी एॾी महिरबानी हुई, पर उते हिकु अहिड़ो शख़्स वेठो साईं जिन जो वालिद साईं नसरत हुसैन अबड़ो साहब, जंहिं उन ख़त जी ऐं उन इदारे जी अहमियत खे सम्झी गवर्नर साहिब खे हिकिड़ो वॾो नोट लिखी उहो फाइल मोकिलियो हो त हीउ मसइलो आहे, इन ते उनखे सम्झायो त उन ई साईं जे सम्झाणी साईं जे लिखियल नोट उन खां पोइ गवर्नर उन ते डायरेक्टिव ॾिना हुआ मुख़्तलिफ़ इदारनि खे, जेको मूंखे बि गवर्नर हाउस घुरायो हुयो, तफ़सील वरिता हुआ सॼा जेके मामला हुआ उन्हनि जे हवाले सां। त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त असांजा जेके सूर आहिनि सिंधियुनि जा, उन जो बुनियादी मसइलो इहो आहे त जेको असांजो माण्हू असांजी यादि जे उन पाछूले ते उहे सभु शयूं वेहिजी वञनि। असां इन जे करे ख़र्चु था कयूं ताकी असां यादगिरियूं ख़रीद करे सघूं। घुमण ते ख़र्चु यानी यादगिरियूं ख़रीद करणु आहे। त हीउ कालम जेको आहे ईअं बिल्कुलु ईअं ई उहो पर्सपेक्टिव आहे जेको सुभाणे जी तारीख़ वञणु थिए पियो। हीअ अॼु जो कालम सुभाणे जी तारीख़ आहे। सुभाणे जॾहिं इहे कालम पढ़िया वेंदा, जॾहिं असां तव्हां न हूंदासीं ऐं कालम हूंदा, ऐं मुमकिन आहे इहे इशू बि ख़तमु थी चुका हुजनि उन वक़्तु के नवां इशूज़ अची चुका हुजनि, पर ही कालम उन्हनि इशूज़ खे तारीख़ जी सूरत में प्रिज़र्व करे रखे थो। ही शयूं प्रिज़र्व थियनि थियूं, ही शयूं महफ़ूज़ थियनि थियूं। त हिकिड़ो 2 सालनि 200 सालनि खां पोइ जेकॾहिं कोई इहो किताबु पढ़े त हुनखे ख़बर पए त कोई सोचींदड़ माण्हू हुयो जंहिं जंग जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो पिए, जंहिं उन वक़्तु कलम पिया खयो जॾहिं 2 दुरियूं जंग पियूं कनि। जंग जे लाइ मुस्तफ़ा अरबाब जेको नसरी नज़्म आहे उनजो मफ़हूम कुझु ईअं आहे त जंग में ॿियो कुझु त कोन्ह थींदो आहे, पर ॿिन्ही सरहदनि जे पार जूं माइरूं ॾाढियूं ॾुखोई वेंदियूं आहिनि। तनवीर अब्बासी जी सिट आहे त जंग जा आहे लॻी, तो खटियो त छा थियो, मूं खटियो त छा थियो। जंग में नुक़सानु ई थियणो हूंदो आहे। ऐं ताज बलोच अक्सर चवंदो हुयो त शेर ईअं हुजणु खपे जेकॾहिं जंग जे मैदान में पढ़ियो वञे त 2 धुरियूं हथियार फिटी करे भाकुर विझी हिक ॿिए खे मिलनि। शेर ईअं हुजणु खपे। त मोहम्मद अली पठान साहिबु कालम खे ईअं जोड़ियो आहे। कालम में उहा काल ॾिनी आहे। इहे कालम जेकॾहिं उहे धुरियूं जेके विड़ी रहियूं उहे पढ़नि त यकीननि हू सीज़ फायर करे छॾनि, उहो जंग बंदी जो ऐलान करे छॾनि। त हीअ कालम जंग ते लिखियलु हुजनि या दवाउनि जेका नकली दवाउनि जो आहे कारोबार, हिन वक़्तु ॾाढो जेको आहे मूंखे हालांकि ही बि इशू बेस्ड आहे, BBC ते रिपोर्ट हली आहे, उन खां पोइ इहो कालम लिखियो वियो आहे। बल्कि असांजे आसपास जेके डॉक्टर दोस्त रहनि था उहे वाक़ई इहो ॿुधाइनि था त इन खां बि वधीक गंदो कारोबार इन्हनि नकली दवाउनि जी मार्केटिंग जे पोयां थिए थो पियो। नकली दवाउनि जी मार्केटिंग ऐं पज़ीराई ऐं होॾां आहे छा माण्हूअ जी जान, माण्हूअ जी ज़िंदगी। माना माण्हूअ जी ज़िंदगी दाव ते लॻे त लॻे, हिकिड़े डॉक्टर खे फॉरेन टूअर खपे। माण्हू मरे त मरे, पर हुन जी जेका सो धीअ जे लाइ लैपटॉप हुनखे खपे। त इहो जेको ज़ुल्म जो कारोबार आहे उन तां परदो खणणु यकीननि मोहम्मद अली पठान साहिबु जहिड़नि ई कलमकारनि जो इहो हुनुरु आहे जो इन ॾाइण तां परदो खणनि था। न त कलम विकामबो बि रहियो आहे, कलम ख़रीद थींदो रहियो आहे, कलम ग़ुलाम थींदो रहियो आहे, पर हक़ीक़त में जेके कलम जे हुनर खे ॼाणनि था, कलम जी अज़मत खे ॼाणनि था, उहे कलम नथा विकिणनि। पाण भले पुसी छो न वञनि, पर उहो कलम जो सौदो न आहिनि कंदा। ऐं उहे पोइ ईअं ई जीअं सामी साहिबु अॼु खां 20 साल अॻु मोटरसाइकिल ते नज़र ईंदो हो, अॼु मोटरसाइकिल ते नज़र थो अचे। त इन मां इहो ई काफ़ी आहे मिसाल ॾियण जे लाइ त कलम कोन्हे विकारणो। न त कई असां ॾिठा जेके पंधु घुमण वारा अॼु वीगो ते आहिनि, असांजे आसपास आहिनि, परे बि कोन्हनि खे, त
त उहे तव्हांजे आस पास हूंदा, तव्हां नाला ऐं नाला उहे खणी सघो था, मिसाल ॼाणाए सघो था। येलो जर्नलिज़म में ज़िया साईं वेठो आहे, हिन जी मास्टर्स थियल आहे। ऐं साफ़ ई दोस्तनि खे चवंदुसि त जेके जर्नलिज़म जा जेके असूल ऐं ज़ाब्ता आहिनि उन्हनि खे ज़रूरु पढ़नि। ऐं स्वामी साईं तव्हांखे इहा सलाह ॾींदुसि त हिते जर्नलिज़म जा क्लासिस बि ज़रूरु हलायो। जेको बि नओं रिपोर्टर तव्हां रखो त पहिरियां हुनखे रिपोर्टनि जा आदाब ज़रूरु सेखारियो। ईअं न जो को माण्हू कंहिं ॾोह में फाथो आहे, हाणे चयां साफ़ ई थो थियां। घणा माण्हू सियासी छांव ऐं सहाफ़ती छांव इन जे करे वठंदा आहिनि त ॾोहनि जी दुनिया मां तंग अची वेंदा आहिनि। हाणे को न को छपर छांव खपे, को या कंहिं सियासी पार्टी में हलियो वेंदो, को या सहाफ़ती जेको आहे सो कंहिं वॾे इदारे में वञी उते छांव वञी ॻोल्हींदो। ईअं न हुजणु खपे। हिन जो जेको तक़दुस आहे, सहाफ़ी लफ़्ज़ सहीफ़े मां निकितल आहे। सहीफ़ो ख़ुदाई आवाज़ु आहे। जीअं ख़ुदाई आवाज़ु सचु हूंदो आहे, सहाफ़ी ईअं ई सचु ॻाल्हाईंदो आहे। त उन सहाफ़ी खे उन दर्जे ते पहुचणु खपे ऐं उहो ख़बर रिपोर्ट करे, उहो कालम लिखे या कालम कहाणी लिखे, उनजो सचु सभिनी खां पहिरियों हूंदो आहे। येलो जर्नलिज़म जी तारीख़ भरी पई आहे। उहे बिल्कुलु आहिनि जिन जो का सो येलो जर्नलिज़म में पंहिंजो रोज़ी रोटी ठाही आहे। येलो जर्नलिज़म पीली सहाफ़त चइबो ई हुनखे आहे, जेका पैसे जे लाइ कई वञे। उनजो मक़सदु सचु कोन्हे को, उनजो मक़सदु कलम कोन्हे को। पर येलो जर्नलिज़म जे हुन पार कई सहाफ़ी अहिड़ा आहिनि जेके हर साल शहीद थियनि था। कई सहाफ़ी अहिड़ा आहिनि जेके हक़ ऐं सच जी राह कुझु ॾींहंनि खां पोइ विसारे था छॾनि। उहे इदारा जिन जी जो क़ौम जियारे सो जीअंदो रहंदो, जो आमो जारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर पक ॾिनी उस्ताद, जो सिंधु संवारे सो जीअंदो रहंदो। मेड़ो आहे सिंधुअ जो तूं मल्हाई त हलियो आहे। मेड़ो आहे सिंधुअ जो जे मल्हाई त हलियो आहे, मल्हाई त हलियो आहे, मल्हाई त हलियो आहे। सिर सिंधु घुरियो आहे जे कटाई त हलियो आहे, सिर सिंधु घुरियो आहे जे कटाई त हलियो आहे, कटाई त हलियो आहे, कटाई त हलियो आहे। मेड़ो आहे सिंधुअ जो जे मल्हाई त हलियो आहे। सिंधुअ जो सुकल पेट पियो तोखे पुकारे, सिंधुअ जो सुकल पेट पियो तोखे पुकारे, सिंधुअ जो सुकल पेट पियो तोखे पुकारे, सिंधुअ जो सुकल पेट पियो तोखे पुकारे। पाणी जे पाणी जे पलीतन खां छॾाई त हलियो आहे। मेड़ो आहे सिंधुअ जो जे मल्हाई त हलियो आहे, मेड़ो आहे सिंधुअ जो जे मल्हाई त हलियो आहे। तूं पंहिंजे वॾनि जो जे वॾो शान सुञाणे, तूं पंहिंजे वॾनि जो जे वॾो शान सुञाणे, तूं पंहिंजे वॾनि जो जे वॾो शान सुञाणे, तूं पंहिंजे वॾनि जो जे वॾो शान सुञाणे। पंहिंजो जे भरम, पंहिंजो जे भरम पाण बचाई त हलियो आहे। मेड़ो आहे सिंधुअ जो जे मल्हाई त हलियो आहे, मेड़ो आहे सिंधुअ जो जे मल्हाई त हलियो आहे। मैदान मथे मर्द मरी तूं बेअमर थी, मैदान मथे मर्द मरी तूं बेअमर थी, मैदान मथे मर्द मरी तूं बेअमर थी, मैदान मथे मर्द मरी तूं बेअमर थी। नालो जे सपूतन,
नालो जे सपूतन में लिखाई त हलियो आ, मेड़ो आ सिंधुअ जो जे मल्हाई त हलियो आ, सिर सिंध घुरियो आ जे कटाई त हलियो आ। गैरन जा गफूर शाह हितां पेर उखोड़े, 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 धरतीअ तां धरतीअ तां गदारनि खे भॼाई त हलियो आ, मेड़ो आ सिंधुअ जो जे मल्हाई त हलियो आ, मेड़ो आ सिंधुअ जो जे मल्हाई त हलियो आ, मल्हाई त हलियो आ, मल्हाई त हलियो आ, सिर सिंध घुरियो आ जे कटाई त हलियो आ, मेड़ो आ सिंधुअ जो जे मल्हाई त हलियो आ। ते जीअं किताब जो नालो थींदो आहे न, ईअं कालम जो को मख़सूस टाइटल बि थींदो आहे ऐं उहो बि ॾियणो पवंदो आहे। त हाणे मक़सदु आहे त आर्टिकल ऐं कालम में को फ़र्क़ु नथो सम्झो वञे, ऐं हीअ जीअं त किताब कालमनि ते ॿधल आहे, तंहिंजे करे मूं इहो ज़रूरी सम्झो त थोरो इहो अहसासु ॾियारिजे त जेका बि अख़बार में शइ मोकिलिजे थी उहो कालम न थींदो आहे। बाक़ी मोहम्मद अली पठान जो जेको किताब में जेके कालम आहिनि, उन जी कालम जी इहा ख़ुसूसियत आहे त उन में तव्हां कहिड़ो बि डिक्शन ॾेई सघो था, कहिड़ो बि तजुर्बो करे सघो था, तव्हां डॉट्स ॾेई बि लिखी सघो था। हाणे साईं जीअं त कहाणीकार आहे, नावल निगार आहे, ड्रामा निगार आहे, त साईंअ जे कालमनि में असांखे उहो अक्स उहो मिले थो। ऐं ॿ टे कालम त साईं जो मूं अहिड़ा पढ़िया आहिनि जो मूंखे पढ़ी ऐं माणिक पोइ यादि अचे, माणिक जो डिक्शन, ऐं उहो बि हिन जे किताब में अहिड़े क़िस्म जा बि कालम मौजूदु आहिनि त अदब ऐं सहाफ़त जो इम्तिज़ाज उन्हनि खे मिलाए थो। हीअ पुल आहे हिकिड़ी असांजा अहिड़ा अदीब जिन सहाफ़त खे ऐं अदब खे पाण में मिलायो आहे, हिकिड़े कहाणीकार। ऐं कालम में जेका ॿोली इस्तेमालु कई वई आहे, ज़ाहिर आहे त जेका हिकिड़ो तमामु हिकिड़े सीनियर अदीब जो कालम लिखियलु आहे, त नौजवाननि खे हीअ किताब ऐं ख़ासि तौर ते जेके कालम लिखणु था चाहिनि उन्हनि खे इहो किताबु बार बार पढ़णु खपे। ॿोली ख़ासि तौर ते अॼुकल्ह वॾो मसइलो आहे, ऐं जीअं तव्हां हिकिड़ा सुठा राइटर थियणु था चाहियो त तव्हां सुठा राइटर पढ़ो, सुठो ॻाल्हाइणु था चाहियो सुठे ॻाल्हाईंदड़नि खे ॿुधो। त हीअ प्रेस क्लब हिकिड़ो आम तौर ते हिकिड़ो इहो तासुरु हूंदो आहे त 3-4 अदबी संगतूं न हुजनि, एतिरियूं सहाफ़ती तंज़ीमूं न हुजनि, एतिरियूं सहाफ़ती प्रेस क्लब न हुजनि। मां चवंदो आहियां छो न हुजनि? जेकॾहिं हर घिटीअ में स्कूल थो थिए, हर घिटीअ में इस्पताल थी क़ाइमु थिए, त हर घिटीअ में अदबी संगत बि हुजे, हर घिटीअ में सहाफ़ती प्रेस क्लब बि हुजे। इहा ई त असांजी ख़ुशहाली आहे, ज़हनी ज़रखेज़ी आहे। जेतिरा इदारा हुजनि, हर गलीअ में जेतिरियूं प्रेस क्लब हुजनि, जेतिरियूं सिंधी अदबी संगत मां चवंदो आहियां घर में बि हुजे। सिंधी अदबी संगत जी गॾिजाणीअ जो अहमियत जो आलम इहो आहे त उहो असांखे ॿुधणु सेखारींदी आहे, तनक़ीद बर्दाश्त करणु सेखारींदी आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त असांजे अदीबनि में त उहा बर्दाश्त न आहे। जेका हो चवंदा आहिनि असां स्टडी सर्कल उन जा निकितल आहियूं, अदबी क्लासिस जा असां तरबियत याफ़्ता आहियूं, पर तनक़ीद न ॿुधी सघंदा। त मां इहो सम्झंदो आहियां, ख़ासि तौर ते प्रेस मूंखे इहो सेखारियो आहे त हितां खां वठी पेरनि ताईं ज़रार पीरदादो जेको बि कुझु आहे न, उहो प्रेस जी दुनिया लाइ ज़ीरो आहे। मूंखे ख़बर आहे मूंखे पंहिंजी त मां हीअ आहियां, इन जे करे मूं वटि मुंहिंजी अहमियत न आहे, मूं वटि सामी मेमण जी अहमियत आहे, वहीद मोहसिन जी, गनी कांदड़े जी अहमियत आहे। मुंहिंजे लाइ उहे न्यूज़ आहिनि। ॿी जेका इंफॉर्मेशन आहे न, उहा मुंहिंजे लाइ
वॾी ॻाल्हि आहे। मां पाण कुझु न आहियां, मुंहिंजी नज़र में मूंखे केॾी बि सुठी ख़बर को नौजवान ॾींदो, मां चवंदो आहियां भई इहा काविश में छपियल आहे, केॾी बि सुठी आहे, पर असां न हलाईंदासीं। त जंहिं मालूमात आहे जंहिं मुतलिक़ न, उहा ख़बर पुराणी आहे, असां पुराणा आहियूं, असांजी अहमियत न आहे। मां ॿिए लाइ थी सघां थो, पर पंहिंजे लाइ मां सम्झां त मां अकल कुल आहियां, हर पे आख़िर आहियां, त इहा तमामु हिकिड़ी ग़लति फ़हमी आहे। तो इहो मौक़ो मिलियो कुझु ॻाल्हियूं रखण जूं, घणो कुझु ॻाल्हाए सघिजे पियो, त हाणे चांहि जायूं असां कमज़ोरी आहे, चांहि न मुंहिंजी ठरे, त ॿियनि खे मौक़ो में नेण विछाईंदे दिलि जी गहराइनि सां भलीकार। सिंधूअ जो पाणी माखी मखण था भायूं, मेहरियाण जी मिटी करे सुरमो पायूं, कयूं सजदो सिंधूअ खे दुनिया छा बि सम्झे, अहमद असुल वारस असां सिंधूअ जा आहियूं, असुल वारस असां सिंधूअ जा आहियूं। किले बिना वच कुॾंदी नाहे, हक़ ऐं सच जी ॿेड़ी लुॾंदी आहे, ॿुॾंदी नाहे, कूड़े जो मुहकारो आहे, सिंध सॼी जो नारो आहे, त किनाल ठाहींदे पादर खाईंदे, किनाल ठाहींदे पादर खाईंदे। अरे छो त जीअणो आहे, जीअणो पवंदो, सांगनि लाइ सिर ॾियणो पवंदो। जाॾे काॾे जोड़ियूं आहिनि गाज़िन जूं, अॼु घोड़ूं आहिनि, टकूं टकूं टोड़ियूं आहिनि, मीर मुक़ाबिल थियणो पवंदो। जीअणो आहे, जीअणो पवंदो, सांगनि लाइ सिर ॾियणो पवंदो। हू दुश्मन ताड़े दोदा दंग, कंहिंजूं न्याणियूं कंहिंजा नंग, सांगनि जाथो टोड़े संग, तंहिंजी रत खे पीअणो पवंदो। जीअणो आहे, जीअणो पवंदो, सांगनि लाइ सिर ॾियणो पवंदो। नीह निशांबर नारा थींदा, वस्ती वस्ती वारा थींदा, मूसी सिर ते मारा थींदा, पोइ नंगे जो सिर नीअणो पवंदो। जीअणो आहे, जीअणो पवंदो, सांगनि लाइ सिर ॾियणो पवंदो। जी जलसाई झोली थींदी, अल्लाहू जी लोली थींदी, क़ौमी सिंधी ॿोली थींदी, पोइ भाड़ीअ खे हितां भॼणो पवंदो। जीअणो आहे, जीअणो पवंदो, सांगनि लाइ सिर ॾियणो पवंदो। रूह में आहे राज़ असांखे, नंढे वॾे ते नाज़ असांखे, मारुनि जो त मलूक असांखे, हर को माण्हू मञणो पवंदो। जीअणो आहे, जीअणो पवंदो, सांगनि लाइ सिर ॾियणो पवंदो। हुन दीदार ॾिनो हिकु भेरो।